जेकबाबाद में भी हजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे दिहाड़े ते सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया आहिनि। सॼे ज़िले अंदरि जुलूसनि जी निगरानीअ लाइ ज़िले जे टिनी तालुकनि समेत नंढनि वॾनि शहरनि जी दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते पुलिस मुक़ररु कई वई आहे, जॾहिं त सफ़ाई जा इंतजाम भी मुनासिब कया विया आहिनि। सिक्योरिटी इंतजामनि बाबति एसएसपी जेकाबाद मोहम्मद तारिक नवाज़ जो चवणु हो त 12 रबीउल अव्वल की मुनासबत से हमने तमाम जितने भी हमारी महफिल हैं, मेलाद हैं और जितने भी जुलूस होंगे उन तमाम के लिए हमने मुकम्मल सिक्योरिटी प्लान तरतीब दिया हुआ है, जिसमें हमारे पास जितने भी काफिले निकलेंगे और मेलाद होंगे उन सारों पर हमने सिक्योरिटी डिप्लॉयमेंट ओके की हुई है। सफ़ाई बाबति डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी जो चवणु हो त म्यूनिसिपल के डायरेक्शन स्ट्रिक्ट डायरेक्शन ॾिना आहिनि त उन ते सफ़ाई सुथराई करे प्रॉपर जेके छिटकार करे ऐं उन जे मथां चूनो हणी जीअं माना कंहिं बि क़िस्म जो सफ़ाई जी का घटिताई न थिए, तो उन्हनि खे स्ट्रिक्ट डायरेक्शन ॾिना विया आहिनि एडमिनिस्ट्रेटर के ऐं जेके कंसर्न स्टाफ के। इंशाअल्लाह ताला सफ़ाई जा मुकम्मल इंतज़ाम। सिक्योरिटी ऐं सफ़ाई बाबति जुलूसनि जी अॻुवाणी कंदड़ सैयद एजाज़ अली शाह जो चवणु हो त सिक्योरिटी मूंखे एसएसपी साहब यकीन ॾियारियो आहे त इंशाअल्लाह ताला जिथे भी तव्हांजा रूट आहिनि उते तव्हांखे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾिनी वेंदी। उलमाए किराम इहे ॾिसी आया त उते उन जगह ते पाणी न आहे, सुकियल आहे, रूट असांखे सफ़ा कराया आहिनि डीसी साहब। महबूब खुदा जे आमद जे ॾियारे ते मुल्क जे ॿियनि शहरनि जियां जेकबाबाद में सिक्योरिटी ऐं जुलूसनि जी गुज़रगाह ते सफ़ाई जा मुनासिब इंतज़ाम कया विया आहिनि। कैमरामैन फरहान अली खोसो, आमिर अली पावर सां ज़ैन सरकी, सिंध टीवी न्यूज़ जेकबाबाद।